खेवारी में खबर है वहां ताईं पहुंचायूं पिया। खेवारी थाणी भरिसां एरिकेशन अमले जी नहाली सबब नाला किनाला जा बंद कमज़ोर हुअण सबब ॻोठ में पानी बीहण करे ॻोठ अलाउ पायो शहर में घर जी भिति किरी पई। भिति किरण सबब फौजी रमज़ान शहर जा 2 मासूम बचड़ा 1.5 सालन जो इरशाद 4 सालन जी न्याणी साइमा दबिजी फौत। घर दड़नि में अलाह ॾिनो शहर ऐं संदसि अमर समेत 2 मासूम पुट शदीद ज़ख़्मी थी पिया। ख़बर मूजिब खेवारी थाणी भरिसां ॻोठ अलाउ पायो शहर में एरिकेशन अमले जी नहाली सबब नारा किनार जा बंद कमज़ोर हुअण सबब पानी ॻोठ जे ॿाहिरां बीहण सबब घर जी भिति किरी पई। जंहिं सबब घर में वेठल नानाणनि वटि घुमण आयल फौजी रमज़ान शहर जा 2 मासूम ॿारड़ा इरशाद ऐं साइमा शहरो दबिजी फौत थी विया। होॾां घर दड़नि में ज़ख़्मी अलाह ॾिनो शहर ऐं संदसि जी अमर बशीरा अलाह ॾिनो शहर ऐं मासूम पुट 1.5 सालन जो साजन ऐं 3 सालन जो सज्जाद शहर सख़्तु ज़ख़्मी थी पिया, जिन खे नवाबशाह अस्पताल मुंतक़िल कयो वियो। रिपोर्ट सज्जाद अली आरादीन ATV न्यूज़ खेवारी।